नसीराबाद शहर लाइ माहवार 1 करोड़ 60 लख खां बि वधीक बजट हुजण बावजूद शहर जा बुनियादी मसइला हल थी न सघिया आहिनि, जॾहिं त ताज़ो 6 महीननि खां पोइ सॾायल इजलास में बि मुख़्तलिफ़ वार्डनि जे काउंसलरनि पेश कयल ख़र्चनि जे तफ़सीलनि खे रद्द कंदे अंगनि अखरनि जी हेराफेरी करार ॾिनो आहे। इन सिलसिले में शहरियुनि तोड़े चूंडियल काउंसलरनि, वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। मौजूदा जनरल काउंसिल कंहिं बि तरह सां पंहिंजो मस्बत किरदारु अदा करे न आहे सघी। जेतिरी शहर वासियुनि खे उमेद हुई त पढ़ियल लिखियल काउंसिल आहे ऐं सियासी समाजी माण्हू हिन काउंसिल में आया आहिनि, पर उन जो नतीजो बिल्कुलु उबतड़ निकितो आहे। पहिरियों जेको चेयरमैन हुयो मोहम्मद रियाद शेख साहब, उन मां ख़ासि उमेद हुई त सुठा कम शहर जे लाइ थींदा ऐं उन जी ओचितो मौत सबबु असांखे काफ़ी नुक़सानु पहुतो। ऐं उन खां पोइ वाइस चेयरमैन खे चेयरमैन जी जेका चार्ज ॾिनी वई, उन में खे ॾिसंदासूं त उन में कोटेशन जे हिसाब सां कम बि थिया। हालांकि जेको टेंडर हुयो उहो DC कंबर शहजाद कोट जे टाइम में थियो हुयो, उहो असांजे काउंसिल वेहण खां अॻु में थियो। बहरहाल उन दौर में 4 घिटियूं ठहियूं। उन खां पोइ मौजूदा चेयरमैन साहब जो अचणु, असां ॾाढो ख़ुशि हुआसीं मौजूदा चेयरमैन साहब खां। त पढ़ियो लिखियो चेयरमैन आहे ऐं इंजीनियर शोबे सां हुनजो तालुक़ु आहे ऐं असांजे शहर जे लाइ बहितर नतीजा ॾींदो। लेकिन असां जेतिरो हुन जे लाइ बहितर सम्झो होसीं, ओतिरो ॼणो असांखे मोट न मिली ऐं शहर जा मसइला जीअं जो तीअं ई रहिया आहिनि। रही ॻाल्हि ख़र्च पखे जी या मौजूदा जेको असीं काउंसिल में इजलास में समूरे ख़र्च खे रद्द कयोसीं, उन जो तरीक़े कार जेको रखियो वियो हो उहो बिल्कुलु ग़लति हुयो। 6 महीना इजलास न थियो। जेको पहिरियों इजलास थियो 18 जून 2019 ते बजट इजलास थियो हो। माना पंहिंजे मनपसंदि इजलास खे पास बि कराए विया ऐं उन वक़्तु जेको इजलास थियो उन में मुख़्तलिफ़ शयूं जेके बजट जे हवाले सां पेश कयूं वयूं, उन्हनि मां हींअर ताईं 6 महीना 7 महीना गुज़री विया आहिनि। कंहिं बि क़िस्म जो लाभ शहर जे माण्हुनि खे न मिलियो आहे। मां वॾे वाक़ई इहा ॻाल्हि कयां थो त मौजूदा काउंसिल नाअहल काउंसिल आहे ऐं इन नाअहल काउंसिल शहर नसीराबाद शहर खे कुझु बि ॾेई न आहे सघी। जीअं त ताज़ो वाक़ई इजलास थियो 6-7 महीननि खां पोइ इजलास कोठायो वियो, उहो बि अवामी वर्कर पार्टी ऐं शहीद भुट्टे तरफ़ां एहतजाजी रैलियूं थियूं। उन जे हिसाब सां चेयरमैन साहब आयो, उन जे मीटिंग घुरायूं था। जॾहिं मीटिंग घुराई वई 6-7 महीननि खां पोइ असां उन्हनि खां हिसाबु घुरियोसीं त बाबा असांजी आमदनी केतिरी आहे, ख़र्चु केतिरो थियो। हिननि आमदनी तक़रीबन 9.5 करोड़ 6 महीननि जो हिननि ॼाणायो ऐं ख़र्चु हिननि तक़रीबन 8.5 करोड़ जे लॻभॻि हिननि ख़र्चु ॼाणायो आहे। बचति सिर्फ़ु 31 लख रुपया हिननि ॼाणाया आहिनि। असांजे हिसाब सां त 2 करोड़नि जे लॻभॻि बजट अचे थी पई असांजी। जेके असांजा पंहिंजा सोर्स आहिनि, माल पीड़ी आहे 1 करोड़ 10 लख उनजो ठीको आहे। असांजा दुकान आहिनि, मच्छी मार्केट आहे, उहो उन्हनि जी कयो त 2 करोड़नि जे लॻभॻि माना थिए थो। असां त चऊं था त घणी खोट आहे। हिननि अंग अखर असांखे सही कोन पेश कया। जेके वोचर हिननि जे हथ में हुया अंग अखरनि जा, उहे बि चेयरमैन साहब जे हथ में हुया, जंहिंमें असां दोस्तनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जंहिंमें जबार मंगी आहे, सिंगार नूनारी आहे, असां उन्हनि खे चयोसीं त बाबा इहा लिखत में असांखे ॾियो त ख़र्चु छा में थियो आहे। त बाबा तव्हांखे ख़बर आहे, लिखत में ॾींदासीं, तव्हांखे ख़बर आहे ख़र्चु थिए थो पियो। बाबा ख़र्चु थिए किथे थो? जीअं तव्हांजो सुवाल आहे तरक़ियाती कम, त अॼु ॾींहं ताईं तरक़ियाती कम थिया कोन्हनि। मरो मोहम्मद हयात जे टाइम में NIT जेका थी हुई, उहा उन ते हिनमहिल ताईं हमिलो थो थिए। त वाइस चेयरमैन चए थो त इहा मूं कमु करायो आहे, मौजूदा चेयरमैन चए थो त मूं कमु इहो करायो आहे। असुल इहो मोहम्मद हयात जे टाइम में NIT थियल हुई, जंहिंमें पेमेंट हिननि वाइस चेयरमैन भी पंहिंजे टाइम में कुछ कई, हाँ मौजूदा चेयरमैन उन्हें भी उन्हें NIT या पैसा माना हिननि ॾिना आहिनि। उन खां पोइ छा थियो आहे, उहे पैसा असांजा विया काॾे? हिननि मुख़्तलिफ़ सबब ॼाणाए हिननि माना ख़र्च ॾेखारे छॾिया आहिनि। पोइ वरी ख़र्च ॼाणाइनि था त पाणी में असां वाटर सप्लाई में ख़र्च कयोसीं। वाटर सप्लाई जी हालत इहा आहे त हिनमहिल ताईं पाणी सही कोन थो पियो अचे। वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन हिक ॿिए खे ॾाढो सिधा थिया त बाबा ही काॾे वेंदो आहे, ही मामिलो काॾे वेंदो आहे। एक्चुअल इहा आहे त कुझु पैसा असां, मां त सिधो चवां थो त सॼी सिंध अंदरि जीअं टाउन कमेटी विरहायल आहिनि, असांजी टाउन कमेटी
बि विरहायल आहे। चऊं था असांजी दावा आहे त जॾहिं असां चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे ऐं टाउन ऑफिसर खे सिधो सिधो करप्ट चऊं था ऐं उनखे इन सॼे कमकार जो ज़िम्मेवार करार ॾियूं था ऐं सभु अंग अखर खोले रखूं था त असां 3 जे लाइ असां 5 जे लाइ घटि में घटि का हिकिड़ी अहिड़ी साबिती इहा ज़ाहिर करे ॾेखारनि त असां किथे हिननि सां हिन सिस्टम में मुलविस आहियूं त असां इस्तीफ़ो ॾेई ईंदासीं। बाक़ी असांजा जेके ओन रिसोर्सिस आहिनि, असांजी माल पीढ़ी, असांजा जेके बि ॿिया ज़रिया आहिनि उहे असां चिटा कया आहिनि ऐं इहा थोरी नंढड़ी असां कोशिशि कई आहे। हाणे जेका NIT थी आहे, असुल हीउ जेको झेड़ो हिननि जो पाण में आहे इन NIT जे ख़िलाफ़ु आहे त इहा NIT कंहिं तरीक़े सां वापसि थिए। असांजी कोशिशि हूंदी त इहो हर हाल में असां NIT जेका थी आहे उहो कमु करायूं, छो त इहे कम ई आहिनि जिन जे करे असां वोट वठी आया आहियूं ऐं इनशाला इहे कम ज़रूरु कराईंदासीं। इहे कम न कंदा त असांखे कोर्टूं ॾिठल आहिनि, असांखे जदोजहद जा रस्ता मालूम आहिनि ऐं उहे सभु कंदासीं। बाक़ी जेको टोपी ड्रामो आहे इहो सभु तव्हां ॾिठो त पीपल्स पार्टी जी अक्सरियती जेका उते काउंसिल आहे उन्हनि सभिनी इहो चयो त असां हीउ ज़ुल्म ॾिसी रहिया आहियूं त छो पियो थिए। उन सभिनी जो जेको ज़िम्मेवार मां सम्झां थो चेयरमैन आहे, वाइस चेयरमैन आहे ऐं टाउन ऑफिसर आहे। उन्हनि जी करप्शन जे करे सॼे शहर सां इहा हालत आहे। चलो जेको असां अंग अखर पास न कयासीं, हिकु त अधूरा अंग अखर हुया जेके 6 महीननि जा। मौजूदा चेयरमैन खे 3 साल मुकमल थियण वारा आहिनि तक़रीबन, ऐं उन 3 सालनि जे अंग अखर ॾियण जे बजाए असांखे 6 महीना ॾिना, जेके 6 महीननि जा बि अंग अखर अधूरा हुया। उन जे करे असां उन खे रद्द कयोसीं, छो जो हींअर असांजी टाउन कमेटी नसीराबाद जेको आहे सो तमामु बुख ऐं बदहाली तरफ़ वञी रही आहे। शहर वासियुनि जो अलाह वाही आहे। चेयरमैन साहब ॿुधायो त हिकु बाक़ी 32 लख रुपया जेको आहे सो असांजे टाउन जे अकाउंट में जेको आहे सो पियल आहिनि। हाणे जेकॾहिं 32 लख रुपया असांजे टाउन जे अकाउंट में पियल आहिनि त हिन महीने में टाउन जे मुलाज़िमनि जी 75% जेके असांजे टाउन जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जी अञा बि मां ईअं चवंदो 80% उन्हनि जी पघार न थी आहे। हाणे उन्हनि जी पघार तक़रीबन 75 लख रुपए जे लॻभॻि आहे। जेकॾहिं 75 लख रुपया असां उनजी पघार कंदासीं, असां वटि पिया ई टोटली 32 लख रुपया आहिनि, त असां कीअं कंदासीं। ऐं इहो 8 तारीख़ ते जेको इजलास थियो, 9 तारीख़ ते TMO मल्हा साहब वेंदे वेंदे बि बाज़रियनि खां कन्फर्म ज़रिया आहिनि जिन खां ख़बर पई आहे त तक़रीबन 15 खां 20 लख रुपया 9 तारीख़ ते बि जेको आहे सो कढाए वियो आहे। हाणे बाक़ी असां वटि 11-12 लख रुपया जेको आहे सो पिया आहिनि। मां सम्झां थो 11-12 लखनि में हीअ असां जंहिं बाग़ में बीठा आहियूं इहो बाग़ बि असांजो जेको आहे सो ठही न सघंदो। पघारूं बि असांजो जेको आहे सो मुलाज़िमनि खे न मिली सघंदियूं। ईंदड़ महीनो असांजो तमामु जेको आहे सो हीअ बाक़ी 6 महीना पीरियड आहे असांजो। मां सम्झां थो त ईंदड़ महीनो ई असांजे लाइ हीअ हलंदड़ महीनो त वॾो मसइलो आहे, पर ईंदड़ महीने में जेको असां तमामु असांजी टाउन पोइ हली वेंदी। माहवार 1 करोड़ 60 लख ऐं सालियानो 19 करोड़ 20 लख रुपया बजट हुजण बावजूद बि नसीराबाद शहर में अॼु बि सफ़ाई जो बहिरान आहे। स्ट्रीट लाइट जा इंतज़ाम अणपूरा आहिनि। शहर जो 70% हिसो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। अवाम पारां 4 सालनि लाइ चूंडियल काउंसिल सिर्फ़ु अख़्तिलाफ़नि ऐं इजलासनि ताईं महदूद बणियल आहे। ज़मीनी हक़ीक़तुनि ते नज़र रखंदे शहर जी भलाई लाइ को बि ख़ातिरख़्वाह कमु थी न सघियो आहे। इन सिलसिले में सिंध TV न्यूज़ खे शहरियुनि ॿुधायो त ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त मौजूदा जेका असांजी काउंसिल चूंडिजी आई, ॾाढा लिखिया पढ़िया दोस्त, इवन चेयरमैन साहब ख़ुदि बि थियल आहे। जेका उमेद साईं जन मां हुई उन उमेदुनि ते साईं जन पूरा न लथा आहिनि। ख़ासि तौर ते असांजे शहर जी इंक्रोचमेंट, शहर जी सूरत हाल तव्हां सभिनी जे साम्हूं आहे त एतिरी इंक्रोचमेंट वधी वई आहे जो पंधु हलण बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे। उनखां अलावा बरसातूं पवनि थियूं त ड्रेनेज जो को बि सिस्टम सिधो कोन्हे, हींअर ताईं सिधो न थी सघियो आहे कि नालियूं के नाला रोडनि ते जेकॾहिं बरसाति थी पए त पाणी गप किचिरो थी थो वञे। इहे बि कुझु न करे सघी आहे। इन लाइ बि उन खां अलावा असां वटि प्रेस क्लब जे भरिसां ई हिकु ई पार्क आहे नसीराबाद शहर में। उन जी तव्हां हालत ॾिसंदव त उजड़ी पई आहे, उन जूं भितियूं टथियूं पयूं, उन में का न छबर आहे, न को झूलो आहे, न का वेहण जी का जॻह आहे, का बि उन में बि सहूलियत कोन्हे। उन खां अलावा घिटियुनि में तव्हां वेंदव त घिटियुनि में बि ड्रेनेज जो सिस्टम प्लस घिटियुनि जा रोड रस्ता उजड़ियल लॻा पिया आहिनि। को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। पहिरियों जेके असांजा शहर जा जेके नामदेहात पाण खे सजण सम्झनि था, उन में हितां जी जेका म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उहा बि उन में शामिल आहे, ठेकेदार बि आहिनि, ॿिया सभु। शुरूआती त करप्शन उन्हनि जी इहा हुई जो हुननि काफ़ी महलनि में, इवन शेख महला जेको तमामु वॾो असांजो महलो आहे, उते उन्हनि पाइप विछाइण जो ई प्लान न ठाहियो। हुनजो प्लान हिन जो इहो त जेका पुराणी लाइन आहे इन में नई लाइन लॻाए छॾींदासीं, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर आहे, पाणी हली पवंदो। ऐं उनखां पोइ शहर जा काफ़ी इलाइक़ा उनमें जंगीवा आहे, मसण महला आहे, लगारी महला आहे,
ऐं अवामी कॉलोनी आहे, उन खां सवाइ काफ़ी ॿिया इलाइक़ा सैयद कॉलोनी आहे, उन में कंहिं बि क़िस्म जी माना हिननि को प्रोपोज़ल ई न ॾिनो हो त को हिते पाइप लाइनिंग थींदी। कागज़नि में हुयो बज़ाहिर। अहिड़ा बि कंहिं महिल आहिनि जिते पाइप लाइनिंग त आहे, उते पाड़े वासियुनि जेको आहे सो लाइन त छिकाई आहे, पर उन्हनि ताईं अॼु ताईं पाणी न पहुतो आहे। ॿिए तरफ़ चेयरमैन टाउन कमेटी इंजीनियर ख़ान मनफुलो पोटो न रुगो समूरनि लॻल इल्ज़ामनि खे रद्द करे थो, पर हू दावा करे थो त शहर में करोड़े रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं ताज़ो बि 1 करोड़ 39 लखनि जी NIT कराई आहे। असांजो नसीराबाद टाउन कमेटी जो जेको पहिरियों मां ॿुधायां तव्हांखे त OZT शेयर जेको आहे 1 करोड़ 39 लख ऐं 74 हज़ार आहे। ॿिया टैक्सिस जे मद में कुझु असांखे पर मंथ 10 लख खनि थियनि था, जेको लमसम में 1 करोड़ 49 लख रुपया असांजी बजट थिए थी माना। उन मां 1 करोड़ 49 लख जी बजट मां 1 करोड़ 11 लख 79 हज़ार असांजी पगारुनि जे मद में वञे थो ऐं पेंशन जे मद में वञे थो। जेका हाणे सालाना इंक्रीमेंट असां ॾींदासीं त उन खां पोइ 1 करोड़ 14 लख ऐं कुझु हज़ार असांजो पेंशन ऐं सैलरीज़ थियनि थियूं। ऐं मां जंहिं वक़्तु आयुमि उन वक़्त खां वठी 80 लख खां वधीक जी कम्यूटेशन ऐं LPR जेके मुलाज़िम रिटायर थियनि था उन्हनि खे असां ॾेई चुका आहियूं। त असांजा सोर्सिस एतिरा आहिनि कोन, पर उन जे बावजूदि बि मां पंहिंजे टाइम में जेॾी वक़्तु मां चार्ज संभाली उन वक़्तु असांखे कुल बजट इन में अकाउंट में 53 लख रुपया पिया हुया। त उन खां पोइ असां जेके अख़राजात कुझु घटि करे तक़रीबन मां सम्झां थो 2 करोड़ खां वधीक जा असां तरक़ियाती कम कराया आहिनि, जंहिंमें हर हिकु मेंबर असांजी काउंसिल जा 18 मेंबर आहिनि। हर हिकु मेंबर जा 10 लख जो कमु हर हिकु मेंबर जो असां तरक़ियाती कमु करायो आहे। ऐं जेका असांजे अनवार लख जे टाइम में बजट थियो असांजी NIT थियल हुई 4.5 करोड़ जी, उन जी बि 60 लख जे लॻभॻि पेमेंट जेका हुआ असां मां पंहिंजे टाइम में कई। अॻ में महमूद हयात हुयो मरहूम चेयरमैन, उन कई, उन तरक़ियाती कमु कराया। उन खां पोइ वरी निगरान दौर आयो। निगरान दौर में को बि तरक़ियाती कमु कोन थींदो आहे, कोन थियो, न वरी का पेमेंट ई थी। वरी पोइ जीअं मूंखे चार्ज मिली त मां 2 करोड़ खां वधीक जा तरक़ियाती कम कराया आहिनि। असां टाउन कमेटी जे सफ़ाई सुथराई जे लाइ गाॾियूं घटि हुयूं, 6 मां पंहिंजे अहमकारी में चुंगचूं वरितियूं आहिनि। ट्रैक्टर असांजो हिकिड़ो हुयो जेको जंहिंखे बाहि लॻी हुई शहीद राणी जे शहादत जे टाइम ते, उहो असां ठारायो आहे। वाटर सप्लाई जी जेको सिस्टम हुयो जंहिं वक़्तु मां आयुमि त ॾाढो कमज़ोर हुयो, ऐं असां उनखे सॼो अपडेट करे जॾहिं पब्लिक हेल्थ वारनि खे हैंडओवर कयोसीं, हाणे असांजे जज साहब जेके अहकामात जारी कया त डिस्पोज़ल्स ऐं वाटर सप्लाई पब्लिक हेल्थ खे हैंडओवर कयो, त उहे असां जेॾीमहिल उन्हनि खे हैंडओवर कयासीं त सॼे ज़िले में असांजी वाटर सप्लाई जी स्कीम 1st नंबर ते हुई ऐं तमामु बहितरीनु हुई मेंटेनेंस थियल। उन खां पोइ हींअर असां 1 करोड़ ऐं 44 लख जी NIT कराई आहे, जेका मां सम्झां थो ॿिए हंधि किथे बि कंहिं बि टाउन कमेटी ॿीहर NIT कोन कराई आहे। कोशिशि कयूं था पिया त तरक़ियाती कम जे मद में बहितर थिए, पर असांजा गवर्नमेंट ॾे 2 करोड़ 57 लख शॉर्टफॉल आहे जेको रहे थो पियो पगारुनि जे मद में ऐं ॿियनि मदनि में। उहा बि असां उन्हनि खां घुर कई आहे, पर उहो कमु जेसीं ताईं थिए ई थिए असां पंहिंजा ॿिया अख़राजात खे घटि करे ऐं तरक़ियाती कमनि खे वधीक तरजीह ॾिनी आहे। स्ट्रीट लाइट जो जेको असां सां मसइलो हुयो त गवर्नमेंट हाणे स्ट्रीट लाइट जे लाइ बिजली कोन थी ॾिए वापडा सॉरी, ऐं हुननि असांखे चयो त बाबा तव्हां पंहिंजो ट्रांसफार्मर्स अलॻि लॻारायो, उन खां पोइ तव्हां हर घिटीअ में तव्हांखे केबल वठणी पवंदी, जंहिं ते असां हिसाबु कयूं पिया त 45-46 लख रुपया सिर्फ़ु उन जी शइ जो ख़र्चु थिए पियो। पोइ असां वरी सॼी काउंसिल जी सलाह सां उनखे स्ट्रीट लाइट खे शिफ्ट कयोसीं सोलर लाइट्स ते, ऐं हींअर असां सोलर लाइट्स ते ॾेई चुका आहियूं तक़रीबन 200 जी लॻभॻि सॼे शहर में लॻायूं आहिनि, ऐं आईंदा बि इनशाला सोलर लाइट्स ते असां शिफ्ट करे ऐं स्ट्रीट लाइट जो मसइलो हल कयो आहे। बाक़ी सफ़ाई सुथराई जो जेको कमु आहे उन में तमामु घणी बहितरी आई आहे, पर असांजे हिन में जंहिंखे असां कची आबादी चऊं या अहिड़ियूं कॉलोनियूं जेके कॉलोनियूं त थियूं आहिनि,
नाले में, पर उहे ज़मीनुनि में ई जीअं प्लाटिंग करे माण्हुनि खे ॾिनी वई आहे उनखे सॼो डेवलप असांखे करिणो थो पए। उन में 6-6 फुट मिटी विझणी थी पवे गिटनि में, उन खां पोइ उन्हनि गिटनि खे ठाहिणो थो पवे, नालियूं ठाहिणियूं थी पवनि, जंहिंजे लाइ हक़ीक़त में एक्स्ट्रा बजट जी ज़रूरत आहे। काउंसिल ऐं चेयरमैन ऐं मुतज़ाद मौक़िफ़ भल कहिड़ा बि हुजनि, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम जे वोट सां चूंडिजी आयल काउंसिल पंहिंजो वक़्तायतो किरदारु अदा करे अवाम खे बुनियादी शहरी हक़ संदन दरवाज़े ताईं पहुचाए। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।